गढ़ी यासीन भरिसां विरोही ऐं काके पोटा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो। विरोही बिरादरी जे माण्हुनि गोलियूं हणी ज़मीन ते कमु कंदड़ ख़ालिद काके पोटो खे क़तलु करे छॾियो। गढ़ी यासीन वेझो काके पोटो ऐं विरोही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में हलंदड़ पुराणे तकरार तां विरोही बिरादरी जे 10 खां वधीक हथियारबंद माण्हुनि ॻोठ मारू काके पोटो में हमिलो करे ज़मीन ते कमु कंदड़ काके पोटा बिरादरी जे माण्हुनि मथां फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में ख़ालिद काके पोटो मारिजी वियो। विरोही बिरादरी जे माण्हुनि पारां हमले जो इतला मिलंदे ई काके पोटो बिरादरी जा सवें माण्हू हथियारनि सां पहुची विया ऐं ॿिन्ही धुरियुनि विच में अधु कलाक ताईं छिती फायरिंग करण सबबि इलाइक़े में ॾहकाउ पखिड़िजी वियो ऐं माण्हू ख़ौफ़ में मुब्तला थी विया, जंहिं बाद पुलिस पहुची झेड़े ते ज़ाब्तो आंदो ऐं विरोही बिरादरी जे माण्हुनि हथां क़तलु कयल ख़ालिद काके पोटो जो लाश पंहिंजे तहवील में वठी गढ़ी यासीन इस्पताल आंदो, जिते क़ानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। ॿुधायो वञे थो त ॿिन्ही धुरियुनि विच में 6 साल अॻु चोरी जे मामले तां तकरार शुरू थियो ऐं हिन वक़्त ताईं ख़ूनी तकरार में ॿिन्ही धुरियुनि जा 15 माण्हू मारिजी चुका आहिनि। अज़हर मीराणी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, गढ़ी यासीन।